वो फिरतुल बख्शे त छड्यो माव पर व ओबासी न दे छो त मलाहन बिन कलाकन जो वायदो वरतो आ मूं वायदो कोन कयो आ पर उन्हनि वायदो वरतो आ अज़ीज़ान मन मुझे सुने करीम रब जे क़ुरान ॾे निहार व मना ऐं अदो वली दादो ऐं अदो करीम दादो बथी विया पर जे वली दादो करीम दादो चइबो त पक थींदी त हिकिड़े जाई बनाला आहिनि मुझे करीम रब पंहिंजे क़ुरान में फरमायो ओ अण ॾिठे सौदो करण वारा परेशान न थी जा तो त अण ॾिठो सौदो कयो आ पर जंहिंसां कयो थई उन खां तूं अण ॾिठो नहीं लहुम मग़फ़िरतुन वो फरमाए तो तोखे मुआफ़ त करे छॾियूं पर अजरुन कबीर वॾो अजर अञा ॾींदो मैं माफ़ त करे छॾियो मैं पर वॾो अजर अञा ॾींदो मैं ॿुधा हिकिड़े आशिक जे लाइ वॾे में वॾो अजर कहिड़ो हूंदो आहे सुभान अल्लाह चए पर मूंखे जवाब खपे हिकु आशिक जे लाइ वॾे में वॾो अजर कहिड़ो हूंदो आहे ॿुधायो सुभान अल्लाह ओ शाला सिरादी महबूब आवे शाला सिरादी महबूब आवे वक्ते नज़ादे कलमा पढ़ावे शाला सिरादी आशिक जी वॾे में वॾी तमन्ना इहा हूंदी आहे त जॾहिं पसाह पूरा थियनि इज़राइल साम्हूं हुजे इज़राइल तयारी करे रूह कढण जी हो पंहिंजो कमु करे मुंहिंजूं अखियूं हुजनि दीदार यार जो हुजे त चओ त मुंहिंजा मौला तुंहिंजो क़ुरान में वाइदो आहे त बख़्शे छॾियो मां पर वॾो अजर ॾींदो मां मौला वॾो अजर ॿियो न खपे यार जो दीदार खपे वो भी केडी मल जेडी मल इज़राइल साम्हूं हुजे छो त मुझे महबूब फरमायो आ त जॾहिं साह निकरंदो आ जिन ॼांगुरी ॿेर जो ढींघर इए कंहिं कपह में छिके कढबो आ खिरखिना करे छॾींदो आ इए साह निकरंदो आ पर कंहिंजो जेको यार खां दूर हूंदो आ महबूब ओ मुंहिंजा सुहिणा पंहिंजो अल्लामा इस्माइल हकी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था जेडी मल मां इहा हदीस ॾिठी त मुंहिंजी जान कंबी वई त हे कीअं थींदो इए रोंदे रोंदे सुम्ही रहस जेडी मल सुम्ही रहस त मुझे यार दीदार करायो अल्लामा इस्माइल हकी फरमाइन था यार दीदार करायो ऐं पाण फरमायो परेशान छो तो थी उथी सूरह यूसुफ जी तिलावत आए हाय वक़त्तन ऐदियहुन उथी कुरान करीम जो दीदार कर सूरह यूसुफ जी तिलावत कर यूसुफ अलैहिस्सलाम साम्हूं औरतूं सूफ़ थियूं वढीन सूफ़ वढिजी विया हथ वढिजी विया ख़बर ई कान पई औरत खां वधीक नाज़ुक मिजाज केर बि न हूंदो आहे हथ वढिजी विया चेहरो सुणे यूसुफ जो आहे हथ वढिजी विया ख़बर कान पई पर जंहिंजे अखियुनि जाॾो चेहरो महबूब मुस्तफ़ा जो हूंदो इज़राइल जी ख़बर ई कान पवंदी उन जो रूह जिस्म मां इए निकरंदो जीअं मखण मां वार निकरंदो निशान ई पोइते कोन बचंदो आहे अल्लाह वाइदो कहे त वॾो अजर ॾींदो मैं पोइ तूं कहिड़ो अजर घुरियो ओ शाला सिरादी महबूब आवे वक्ते नज़ादे कलमा पढ़ावे शाला सिरादी उन आशिक खां पुछे दिल भर अंगण ते चई त छा कंदे कदमा ते उहदे
झुक झुक में पैसा मिन्नता करे सा जावण न दे सा कदमा ते ओंदे झुक झुक में पैसा मिन्नता करे सा जावण न दे सा हिक वारी आका हिक वारी दिल पर हिक वारी आका अंगण साडे आए है हिक वारी आका साडे वेड़े आवे शाला सिरांदी महबूब आवे शाला सिरांदी हा मुझा यार हे कयो थी अण डिठो सोदो महफिल जो जिस्म सदाई बुधे अज महफिल जो रूह भी बुधो थे हाणे पंहिंजे दिल खां पुछ एहसास थियो थई त पौणा 2 कलाक वेठो होईंदो पंहिंजे पाण खां पुछ एहसास थियो थई जवाब न छो कोन थियो थई इहो इन करे जो जिस्म त तुंहिंजो ज़मीन ते पियो पर तुंहिंजो रूह किथे अटकियो पियो जे तुंहिंजो रूह अटकियल न हुजे हां त पोइ ओबासी मथे ओबासी हुजे हेॾो पासो वराए हेॾो वराई केॾी महिल घर यादि अचे हां केॾी महिल हीअ ॻाल्हि केॾी महिल हीअ ॻाल्हि 2-3 ओबासियूं ॾे उथी पासो वठी नेठि हलियो वञे छो जो तुंहिंजो रूह किथे ॿिए हंधि हुजे हां पौणनि 2 कलाकनि ताईं जो न तुंहिंजो जिस्म बि कोन हिलियो त तुंहिंजो जिस्म हिते पियो तूं होए कोन जिस्म त तुंहिंजो पियो हो पर तूं होए कोन तूं काथे है जो जिथों जूं ॻाल्हियूं पियो हलियूं मां उते हुयुसि मुझा दोस्त ही जमीन ते महफिलूं करण ही आम इंसान जो कम नाहे जेके मुझो खुदा चाहिंदो आ ही जिक्र जो महफिलूं जेके जमीन ते आहिन इहो आम इंसान जो कम नाहे तोखा सा का वधीक कुल वारा सियाणा सेबता पढ़िया लिखिया दौलतमंद छो नथा कन छो नथा कन वो चवंदा हे चरिया हन हा यार असां चरिया ई सही लेकिन मरण खां पोइ ख़बर पवंदी त असां चरिया या चरियो जे मुंह चंद्र बुधो थे न चरियो जे मुंह चवन से चरिया आहिन पाण कहिड़ी तन खे ॼाण आहे चंद्र इश्क जी तव्हां सियाणा ई सही लेकिन सोचो त सही सियाणो चओ छा के था जंहिं दौलत जो सौदो कयो आहे हा पोइ हिकिड़े सां त ॿुधायो क़बर में पुटन रखियो हो जेको सोन जो किलो को हिकिड़ो त ॿुधायो जंहिंसां पुटन सोन जो किलो क़बर में रखियो हुजे कोन रखियो अथनि न त पोइ चरिया तव्हां खां वधीक ॿियो केरु आहे सियाणो त हो आहे जेको पंहिंजे उन सुञ जे सफ़र लाइ समर तयारु करे मुंहिंजा दोस्त सियाणो त हो आहे न जेको उन टाइम जे लाइ संभाले रखे जॾहिं ॾुकर हुजे ॾुकर में जेका शइ कम अचे कम जी उहा आहे या जेका सुकर में कम अचे ओ मुंहिंजा मिठड़ा ही जेको तूं अमल कयो आहे तुंहिंजे ॾुकर जे कम जो आहे ओ जॾहिं क़बर में पहुचंदे न सभई मोटी ईंदा सभु मोटी ईंदा हींअर मियां हाजी मरहूम मोहम्मद मलूक ईअं न साईं मलाह फ़कीर अल्लाह ताला उन जे क़बर खे जन्नत जे बागनि मां हिकिड़ो बाग बनाए उन जो हींअर छा आहे पोयूं होटलूं बि पोयरनि जूं घर बि पोयरनि जा वणेनि त ख़त्म ॼारीनि न वणेनि त हुननि जी मर्ज़ी आहे ईअं न मिठा मुआहन जेरनि जे वस पर यार उहे कोन था मरनि मुंहिंजे महबूब फरमायो जंहिंजा पुठियां नेक सालिया वेठा आहिनि उहे कोन था मरनि जेके जन जा पुठियां रुॻी बच्चा नेक आहिनि उहे कोन था मरनि जेके दुनिया बेदीननि खे दीन दान भरण वारनि उहे मरंदा छा थियो अथई मुस्लमान यकीन कयो कॾहिं मुस्लमाननि जे अक़ीदे ते हैरत लॻंदी आहे त मुंहिंजे नबी फरमायो आहे त उहो शख़्स नथो मरे जंहिंजो औलाद सालिह आहे जंहिंजो औलाद सालिया उहो नथो मरे पर जन बेदीननि खे शराबिन कबाबिन खे ज्वारनि खे ए सभई बुरायूं छॾाए नेक बनायो उहे मरंदा जन परावन खे बि नेक बनायो उहे मरंदा तोखां तो पुछां मुक़ाम तां लॻंदो छा चवंदो अस्सलामु अलैकुम या पकी ॻाल्हि आहे मरण त परे जी ॻाल्हि आहे घर में वञ हिकिड़ो हमरा अधो जागे थो पियो हिकिड़ो निंड पियो आहे सलाम निंड पियल खे वराईंदे या जागियल खे थोड़ो जवाब ॾियो हे नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं ॾाढियूं कम जूं अथव
जागियल खे सलाम मुराईंदे निंड पियल खे घर में जागन था बचंदे अस्सलाम वालेकुम भला जे हड़ई सुता पिया हुजन त सलाम मुराईंदे कोन वराईंदे न छो हड़ई सुता पिया न ॿुधंदा ई कोन सलाम छा वराए मुकाम वारा जागन था या सुतल आहिनि जवाब ॾे मुकाम में सभई वली आहिनि या गुनहगार बि आहिनि चोर भी मुकाम में दाड़ेल भी मुकाम में गुनहगार भी मुकाम में सब मुकाम में नी पो जिथो लगंदे अस्सलाम वालेकुम या अहल कुबूर कंहिंजो हुकुम पूरो तो करी चो महबूब मुस्तफा जो कह फरमायो तो मुकाम को सलाम रा जवाब दे ना ठीक है पो जॾहिं दुनिया में निंड पियल के सुतल के सलाम कोन तो कजे त मुंहिंजो महबूब मुस्तफा तो असां के सुतलन ते सलाम चवंदो छा जागियल के सलाम वराइबो न पो जॾहिं मुकाम वारा जागन था चोर हन तॾहिं बि जागन था धाड़ेल हन तॾहिं बि जागन था गुनहगार हन तॾहिं बि जागन था तुंहिंजो सलाम भी ॿुधन था जवाब भी ॾियनि था पो जेके साहिब विलायत आहिनि उहे पंहिंजे मज़ारनि में निंड पिया आहिनि जवाब दे थोड़ो थोड़ो सोची पो जवाब दे छा उहे पंहिंजे मज़ारनि में निंड पिया आहिनि जॾहिं उहे जागन था त मुंहिंजो महबूब मदीने जो घोट आखिरी गाल बुध सब मौजू खत्म अकीदो बुध सैयदना अबू बकर सिद्दीक रदी अल्लाह तआला अन्हु यारे गारा आखिरी घड़ी पहुती इज़राइल साम्हूं गुलाम चवन था पिरी दिसी रहा हूं वक्ते अजल आख घड़ी साम्हूं दिसी रहा हूं मुझा महबूब सोहना हींअर तव्हां पंहिंजी दुनिया जे दोस्तन के अलविदा चवण वारा हो लेकिन पिरी एतिरो त ॿुधायो तव्हां जे जसद खाकी के रखूं काथे जन्नतुल मौला में रखूं जन्नतुल बकी में रखूं जाते हुकुम कयो कहिड़ी वसीयत था कयो वाह मुझा सुना अबू बकर सिद्दीक तुंहिंजो इश्क वाह मुझा सुना अबू बकर सिद्दीक तुंहिंजो पंहिंजे महबूब सां प्यार अबू बकर सिद्दीक जो अकीदो निहार अबू बकर सिद्दीक दिलबर फरमाईंदो इन ॻाल्हि में परेशान थियण जी ज़रूरत नाहे तहां पंहिंजो कम कजो यार पंहिंजो कम कंदो किए सुना पान फरमाइन था तव्हां जो कम एतिरो आहे मुंहिंजे जसद खाकी खे गुस्ल ॾेई करे दफन कफन बफन तैयार करे मुंहिंजी जनाज़े जी निमाज़ पढ़ी करे पोइ हेॾे होॾे न वञिजो सिधो मुंहिंजे महबूब जे गुंबज़ खज़रा जे दरवाज़े जे ताले जे ॿाहिरों मुंहिंजे खटड़ीअ खे रखी छॾिजो मुझे पुनल जे दरवाजे के भी न खोलजो कंहिंखां चाबी भी न वठिजो कुर्फ भी बंद हुजे दरवाजो भी बंद हुजे मां अबू बकर जो जसद खाकी मुझे दिलबर जे दरड़े ते रखी करे तव्हां सभई मुझे पिरीअ जे कदमन खां बिही करे मुझे यार ते दुरूदो सलाम पढ़जो पो जे पाण ई तालो खुली वञे त अबू बकर खे अंदर रखिजो पर जे तालो न खुले त जाथे वणेव उते वञी रखिजो कंहिंजो अकीदो आहे कंहिंजो अकीदो आहे सुहिणे अबू बकर सिद्दीक जो अकीदो आहे उनखे ख़बर आहे त मुंहिंजो मुस्तफ़ा हयात नबी आहे पोइ थियो छा हो ईअं ई थियो गुलामन सब कुछ करे गुस्ल ॾियारे जनाज़े जी नमाज पढ़ी तैयार करे यार जे दरवाजे जे साम्हूं अची रखियो दुरूदो सलाम पढ़ण शुरू कयो का घड़ी थी तालो पाण ई खुली वयो दरवाजो खुली वयो सुनो अबू बकर पंहिंजे यार जे कदमन में अची वयो इहो सहाबा जो अकीदो आहे इहो सहाबा जो अकीदो आहे ओ मुसलमान मुझे महबूब मुस्तफा सां प्यार कर मुझे महबूब मुस्तफा सां प्यार कर प्यार जो लायक दुनिया में केरा चो मुझो महबूब मुस्तफा है जेको भी नदर ते प्यार कंदो आहे मुझो खुदा कदे भी उनखे ख्वार कोन कंदो यकीन पो मुझे महबूब मुस्तफा प्यार कयो थे गरीबन सां यतीमन सां मिस्कीनन सां बेवहन सां सभिनी ॻाल्हियुनि जो लबे लुबाब छा थियो त अल्लाह जे मखलूक जी ख़िदमत कयो अल्लाह जे मखलूक सां प्यार कयो जॾहिं भी का खैर खैरात कयो त नियत में सच्चाई हुजे खुलूस हुजे प्रोग्राम दीन जो कयो त इन हवाले सां न त अहिड़ा ठका
ताव निकरण जो मुंहिंजो मुखालिफ़ जा कन वॼी वञनि, इन नियत करण मां उमिरि गुज़री वेंदई, कोई फ़ाइदो न थींदई। पर इहा नियत कर त प्रोग्राम करायां, मन का अहिड़ी हिकिड़ी ॻाल्हि बि थी पवे जेका कंहिंजे दिलि जे मथां असर करे, उन जा नेण भिॼी पवन, ख़ुदा राज़ी थी पवे, रहमत ख़ुदा जी घेरो। मुझा दोस्त अजीज, महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा गुलामो, मुझे आका छा फरमायो, मन सलिमल मुस्लिमून। पंहिंजे आका जा फरमूदात पढ़, मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। मुझे हबीब फरमाए, मुसलमान हुआ जंहिंजे हथ ऐं ज़ुबान खां ॿियो मुसलमान हिफ़ाज़त में हुजे। मुसलमान उहो आहे, हाणे पंहिंजे अंदर में झाती पा त तूं असां कहिड़ी कमी छॾी आहे। दीन इहो थिए, ख़ुदा जे रज़ा जो रस्तो इहो थिए, रोज़ा निमाज़ पिण चङो कमु। ज़ोर इते आहे न असांजो, ज़ोर इते आहे। जेसिताईं ॾाढ़ी न रखूं तेसिताईं बाबा इहो बेदीन आहे, इहो बेदीन आहे, इनखे ॾाढ़ी किथे आहे। ख़ुदा जा बाना ॾाढ़ी दीन कोन्हे, दीन जो हिस्सो आहे। जेकॾहिं तूं सम्झी त, वरना ॾाढ़ी सिखन खे बाहे। पटको मुझे महबूब जी सुन्नत आहे, जेकॾहिं सुन्नत सम्झी त, वरना पटको त सिखन खे बि आहे। जेकॾहिं मुझे महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत समझी दिस्तार पाई थो, ऐं मुझे आका जी सुन्नत समझी पंहिंजी ॾाढ़ी रखी थो, त हक़ बि अदा कर। जेकॾहिं ईअं न कंदे, इन सूरत में जेकॾहिं कूड़ हणंदे त दुनिया ईअं कोन चवंदी त करीम दाद या वली दाद कूड़ चवंदा होॾे निहार। महबूब जी सुन्नत बि मथे ते, सुहारी मुंहं ते कूड़ हणंदो तो अते, याने इहो जेको अटैक थियो हो तुंहिंजे ज़ात ते न थियो, पर मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत ते थियो। मयारी थी पे, मयारी थी पे यार जो। जेकॾहिं हबीब जी हीअ सुहिणी सूरत जिस्म ते अपनाई थो, त पंहिंजे किरदार खे बि अहिड़ो बना जो दुनिया ॾिसी चवे त हा, महबूब मुस्तफ़ा जा ग़ुलाम हीअं थींदा, महबूब मुस्तफ़ा जा परवाना हीअं थींदा आहिनि। जान घोर कर मिस्कीननि ते, ग़रीबनि ते, यतीमनि ते। ईअं नाहे त तूं अमीर नहीं, मां छा कयां, अमीर नहीं त छा थी पियो, दिलि त ख़ुदा ॾिनी अथई। सुहिणी मुर्क सां कंहिंजी दिलि खे खट, प्यार सां खट, सचाई ख़ुलूस सां खट, इंशा अल्लाह ताला मुंहिंजो ख़ुदा ॾाढो करीम। हिन जलसे जो लबे लुबाब इहो आहे, अल्लाह जे मखलूक सां प्यार कयो, कंहिंखे ईज़ायो न, कंहिंखे ॾुखायो न। ही जेको जलसो दोस्तनि जन रखियो मरहूम मग़फूर मोहम्मद मलूक मल्लाह जे रूह खे ईसा अॼु ॾाढो ख़ुशि हूंदो, इंशा अल्लाह ताला ॾाढो ख़ुशि हूंदो। अल्लाह ताला हुन जे क़बर खे जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ करे, उन जे रूह खे सुकून ॾियारण लाइ जन दोस्तनि प्रोग्राम करायो। भाइर अथसि हाजी गुल हसन मोहम्मद लाइक, मोहम्मद हयात ऐं शायदि भाइटियो मोहम्मद यासीन। अल्लाह ताला उन्हनि जो ख़ैर भी पंहिंजे दरबार आलिया में क़बूल फरमाए। क़ुरान जो हुकुम आहे, रब्बना ग़फिर लना वली इख़्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। अल्लाह फरमायो, और रब्बना दुआ घुरो मूंखां, ऐं असांजा परवरदिगार, इग़फिर लना, असांखे माफ़ फरमाए, वली इख़्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। या अल्लाह, असांजा भाइर जेके दुनिया छॾे विया आहिनि, असां खां अॻु में, असां वेठा आहियूं अञा, असां खां अॻु में छॾे विया आहिनि, मौला उन्हनि जी बि मग़फ़िरत फरमा। हुकुम कंहिंजो आहे, क़ुरान जो आहे। दुआ घुरो। पोइ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमायो आहे, जॾहिं न जंहिं जॻह ते 40 ईमान वारा गॾिजी ऐं दुआ घुरंदा आहिनि, छो त 40 मुस्लमान जिते हूंदा आहिनि, उते मुंहिंजे हबीब फरमायो हिकिड़ो अहले दिल ज़रूर हूंदो आहे। कम अज़ कम हिकिड़ो अहले दिल हूंदो आहे। पोइ मुंहिंजो अल्लाह उन हिकिड़े जे करे हड़ी जी दुआ क़बूल करे छॾींदो आहे। पोइ जिते न ही सवे माण्हू वेठा हुजनि, हिते केतिरा ई अहले दिल हूंदा। पोइ ॿुधायो त हीअ महफ़िल सजाई थी या अजाई थी? मक़सद छा आहे? उन मरहूम जी मग़फ़िरत जे लाइ दुआऊं, रज़ाए ख़ुदा व रज़ाए मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजो मक़सद छा हो बयान करण जो, त ही सभु महफ़िलूं सही, पर नियतुल मुमिन ख़ैरुम मिन अमलिही। मोमिन जी नियत उन जे अमल खां वधीक कम वारी आहे। इरादो सुहिणो रखो,
नियत सोहणी रखो, खुलूसे नियत रखो। दुनिया जी भल भल छड़ियो, वत इज़्ज़ु मन तशा वत ज़िल्लु मन तशा। राज़ी थी पियो तो बादशाह बनाए छड़ींदो, उन वटि देरी कोन्हे का। त मुंहिंजा दोस्त, सब खां वॾो अल्लाह जे रज़ा जो तरीक़ो खुदा जे हबीब ॿुधायो कहिड़ो, जे मुंहिंजे महबूब जे दरबार में को शख्स आयो, या रसूल अल्लाह मूंखे जिहाद ते इजाज़त ॾियो त मां हलां या वञां। मुंहिंजे महबूबनि पुछो, ॾे ख़बर अबू अमा जहिड़ा थे? जी मुंहिंजा आका, उमिरि सुहिणा कुराड़ा आहिनि, वञ उन्हनि जी ख़िदमत कर, रब तोखे जिहाद जो सवाब ॾेई छॾींदो। वञ वञी उन्हनि जी ख़िदमत कर, अल्लाह ताला तोखे जिहाद जो अजर अता फरमाईंदो। अबे अमा जी ख़िदमत करण, अबे अमा जी ख़िदमत त परे जी ॻाल्हि आहे, पर उन्हनि सां रुॻी ॻाल्हाइण जो हिकु हिकु हरफ नेकीअ जो। अबे अमा ॾे खिली निहारण मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, अमड़ ॾे हिकु भेरो खिली निहार, मुंहिंजो रब 100 हजन जो सवाब अता फरमा। 100 हजन जो। असांजी हिकिड़ी अॼुकल्ह आम थ्योरी आहे, ख़ासि करे पढ़ियलनि ऐं अणपढ़ियलनि जी, अमड़ जो अदब ज़रूरी आहे, बाक़ी पीउ ॼण घर जो वधियल भाती आहे। खिलो न अफ़सोस जो मक़ाम आहे। हालांकि याद रखो, अमड़ जे कदमनि में जन्नत आहे। अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात। अमड़ जे कदमनि में ॻाल्हाए अमड़ जे कदमनि में, लेकिन जन्नत जो दरवाज़ो किथे आहे? हो बाबा साईं जे कदमनि में आहे न। जन्नत अमड़ जे कदमनि में आहे, लेकिन जन्नत जो दरवाज़ो बाबा जे कदमनि में आहे। पोइ जेको भाॻियो हूंदो आहे उहो छलांग लॻाईंदो आहे या दरवाज़ो खोले ईंदो आहे? ॻाल्हायो ॻाल्हायो। भाग्य जो कम आहे, दरड़ो खोले ईंदो आहे। जेको मालिक हूंदो आहे उहो दरड़ो खोले ईंदो आहे। चोर जो कम आहे, छलांग लॻाईंदो आहे। यानी जेको पीउ जी इज़त नथो करे ऐं चए थो अम्मा जा कदम चुमा, जन्नत आहे बेशक जन्नत, पर कम चोरनि वारो थो करे। चोर न थी, भाग्यो थी। अबे जा कदम चुमी दरवाज़ो खोले, पोइ अमड़ जे कदमनि में त जन्नत जो मज़ो मिले। छो त मतां को चौकीदार ॾिसी वरी कुख कढी विझे। छलांग लॻाईंदे त चौकीदार हूंदो न, जेसि ताईं सुञाणे पंहिंजो पंहिंजो थिए तेसि कम लाहे छॾींदी। इन करे ॾाहो थी। हिकिड़ी अहम ॻाल्हि कयां, शायदि तव्हांजे ज़हन में न गुज़री हुजे। पूरो क़ुरान करीम खोलियो, अमड़ जो मक़ाम अलाए केतिरो आहे, निरालो आहे। किथे वरी अलाह मौक़ो ॾिनो त अर्ज़ कंदासीं, लेकिन सॼे क़ुरान में अमड़ जो शान बयान आहे। लेकिन अल्लाह ताला पूरे क़ुरान में अमड़ जो किथे कसम कोन खयो आहे। छा अहम ॻाल्हि कई अथमि, अमड़ जो कसम, लेकिन रब क़ुरान में बाबे जो कसम खयो आहे। पीउ जो रब कसम खयो आहे। तव्हां सोचींदो यार नई ॻाल्हि आहे, नई ॻाल्हि आहे न तव्हांजे लाइ, लेकिन क़ुरान नओं कोन्हे, क़ुरान उहो ई आहे। क़ुरान पुराणो थींदो ई कोन्हे को, क़ुरान उहो आहे। सुभान अल्लाह। जीअं पढ़ो तीअं मज़ो। दुनिया जा जेतिरा बि बुक्स आहिनि, कोई भी दुनिया जो बेहतरीन में बेहतरीन तव्हां किताब पढ़ो, हिकु दफ़ो मज़ो, ॿियो दफ़ो मज़ो, टे दफ़े खां पोइ घटि 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 तव्हां उछला छॾींदसि। लेकिन क़ुरान जीअं पढ़ो तीअं सुरूर, जीअं पढ़ो तीअं सुकून, जीअं पढ़ो तीअं मज़ो, जीअं पढ़ो तीअं मज़ो। त मुंहिंजा दोस्त उन क़ुरान करीम में ॿुधाई त किथे लिखियल आहे पीउ जो कसम? ॿुधाई ला उक़सिमु बिहाज़ल बलद। ओ मुंहिंजा दिलबर इन शहर जो कसम। कहिड़े शहर? मक्के शहर जो कसम। छाजे करे ओ बाद जो किसो आहे, अॻिते हदो तहिल्लुम बिहाज़ल बलद। ओ मुंहिंजा महबूब इन करे कसम पियो खणा जो तुंहिंजी ज़ात खे मारब इन शहर में ववालिदियूं वमा वलद। उन वालिद जो भी कसम, उन बचड़े जो भी कसम। उन वालिद व वालिद
वलद उन पीउ जो भी कसम जंहिं पीउ खे मां ख़ुदा, उन पुटड़े जो भी कसम जंहिंखे महबूब मुस्तफ़ा जहिड़ी ज़ात अता फरमाई आहे। वाह सुना अब्दुल्ला तुझा नसीब जो रब कुरान में तुझा कसम खणी रहे। तो मुझा दोस्त मुझे महबूब जो बाबो आ न, उन जहिड़ो तो दुनिया में कोई ना है, लेकिन आहे तो तुझो भी बाबो न। बाबे जो अदब कर, बाबे जी इज्जत कर, इंशाअल्लाह ताला खुदा कंदो त ईअं त चवंदा आहियूं त अमड़ दुआ कर, पर कॾहिं बाबे खां भी दुआ वठ। पर अञा हिकिड़ी ॿी ॻाल्हि चवां, कॾहिं ज़ाल खां भी दुआ वठ। चयोसीं मौलवी मारे बि सालन खां कोन था ठहूं, अॼु वरी तूं चए थो दुआ वठ। लेकिन गौर सां ॿुध, गौर सां ॿुधो मुसलमानो, जीअं मुंहिंजो रब अमड़ जी दुआ औलाद जे हक़ में रद्द न कंदो आहे न, ईअं ज़ाल जी दुआ बि मुड़स जे हक़ में रद्द कान थींदी आहे। तव्हां मोली नई ॻाल्हि करे छॾी, नई ॻाल्हि कान्हे का, ॻाल्हि साॻी आहे, रुॻी थोरो अंदाज़ न हो। फ़र्क़ु इहो आहे अमड़ खे भाई न भाई दुआ कंदी, ज़ाल भाई न भाई दुआ कान कंदी। हिते भी एक दूनी दूनी दो दूनी चार, हिते हिसाब ही हिसाब आहे। अमड़ जे कदमनि में हिसाब ही कोन्हे। अमड़ ईअं दुआऊं कंदी, ॾींहुं न ॾींहुं अमड़ दुआऊं कंदी, अमड़ दुआऊं कंदी, अबो दुआऊं कंदो। ज़ाल दुआ थोरो ॾुखी कंदी आहे, पर जेका शइ जेतिरी ॾुखी मिले उहा कम जी बि एतिरी, इहो त तजुर्बो थिए। जेका शइ जेतिरी मुश्किल मिलंदी आहे उहा एतिरी कम जी हूंदी आहे न। पोइ ज़ाल जी दुआ बि ॾाढी ॾुखी आहे, पर थी वई त कमु तुंहिंजो बि थी वेंदो। पर दुआ थींदी उन सूरत में जॾहिं उन जी दिलि तोखां ठरियल हूंदी, जॾहिं तूं उन जी इज़त कंदे, जॾहिं उनखे ज़ौजह वारो मक़ाम अता फरमाईंदे। हुवल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदतिन सुम्मा जअल मिनहा ज़ौजहा लियस्कुन इलैहा। अल्लाह ताला तुझे सुकून जो ज़रियो इनखे बनायो। अल्लाह ताला जो तोखे तुझे ला सुकून जो ज़रियो बनायो आ। तू उन मां सुकून हासिल कर तो तू भी तो उनखे सुकून दे न। अची तुझा लटा तैयार हो जन, तुझा कपड़ा तैयार हो जन, तुझी हर जरूरत शे तैयार हो जे, त पो जेका उन जी जरूरत हो तुझो भी त हक आ त पूरी कर न। जेको न मुड़स पांजे ज़ाल के खुश रखंदो आ, वो जने मुड़स बाहर निकरंदो आ त ज़ाल दुआ घुरंदी, या अल्लाह मुझे जो खैर कजा, मुझा मौला खैर सां वराए जास। न्याणियूं दुआ कंदियूं में अची मुरकंदो अच, ईअं न त ॿाहिरि दोस्तनि सां खोड़ माण्हू दोस्तनि सां ट्रह 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 घर ॼण त कारी खखर वेठी दर ते डंगे वई हमरा के ऐं बूथ छाजे भाई रोब हुजे। ख़ुदा जा दोस्तनि में तुंहिंजो रोब कोन्हे, अचे अचे मज़लूमनि ते रोब थो करी, बच्चनि ते रोब कबो आहे छा? बच्चनि सां त प्यार कर न, तुंहिंजे प्यार जा वधीक मुस्तहिक तुंहिंजा बचड़ा आहिनि। अञा साईं जो ग़ुलाम तोखे मैसेज ॾेई छो न चवे त जेकॾहिं चाहीं थो त सुभाणे तुंहिंजी इज्जत जी जिंदगी गुज़ारीन, त तुंहिंजे घर में जेका ज़ाला उहा बि कंहिंजी न्याणी आहे, इन जी इज्जत कर। न्याणियुनि जी इज्जत जी ज़मानत मुंहिंजे ख़ुदा जो क़ुरान ॾेई रहियो। जज़ाउल इहसान इल्लल इहसान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। खुदा फरमाए तो नेकी जो बदलो किया, सच्चाई जो बदलो सच्चाई आ, भलाई जो बदलो भलाई आ। अज तुझे निकाह में आ, लेकिन न्याणी आ, तू उन सां भलाई कर। इंशाअल्लाह ताला जॾहिं तुंहिंजी न्याणी कंहिंजे निकाह में वेंदी, मुंहिंजो रब तोखे भलाई जो एवज़ ॾींदो, तुंहिंजी न्याणी भी ईअं ई इज्जत ऐं सुकून जी ज़िंदगी गुज़ारींदी। जेकॾहिं अॼु तूं कंहिंजे न्याणीअ खे तंग थो करीं, बुजा थो ॾियारियूं थो ॾीं, तंग थो करीं, परेशान थो करीं, काॾे वेंदी? अबे ॾे वेंदी, अम्मा ॾे वेंदी, उहे काॾे वेंदा? वारो कयो को तावीज़न वारो, हुते भी यार तैयार वेठा आहिनि, चङो थियो पहुते। हाणे कारो कुकड़े कारे बकर जो बंदोबस्त कर। महीनो कोरस हलंदो, ॼण हेपाटाइटिस BCA जो कोरस पियो हले। दोस्तो खिलो न अफ़सोस जो मक़ाम आ। जेकॾहिं असां अहिड़ो अमल न कयूं त अहिड़ा जादूगर पैदा छो थिया? बेशक दुआ में ताक़त आ, लेकिन मां झलींदुमि त इन तावीज़न वारनि खां भॼी करे हा कंहिं अलाह वारे जे दर ते वञ, उहो रुॻी सूरह फातिहा लिखी ॾींदी, इंशाअल्लाह तुंहिंजो कमु थी वेंदो।
उहो ईअं कोन चवंदई त तुंहिंजे घर में तावीज़ आहिनि, जेको न चवई तुंहिंजे घर में तावीज़ आहिनि बुतन पक नंबर जो आहे, पक समझ त हिकु नंबर जो आहे। छो त मुस्लमान जो कम आहे मुस्लमान जूं परेशानियूं दूर करे। मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही, मुस्लमान हो आहे जंहिंजे हथ ऐं ज़ुबान खां मुस्लमान सलामत रहे। चई छॾियईसि तो तारा चई छॾियो त तुंहिंजे घर में तावीज़ ही आहिनि, तो त चई छॾियो, पर हुन जे दिमाग़ खां पुछो अथई, हुन जी पहिरीं निगाह जेको भाउ सां कोन ॻाल्हि, अधे जो कमु हूंदो या भाॼाई जो कमु हूंदो, ॿियो केरु कंदो? तो त ज़ालिम पर घर उजाड़े छॾियो। मुंहिंजे हबीब जो ग़ुलाम ईअं उजड़ियल घर वैरान घर आबाद कंदा। तू आबाद कर। अगर तो ॾिनो आहे का अहिड़ी कमी कोताही नज़र अचे बि रही आहे, सतारुल उयूब गफ़ार अल्लाह ऐबन जो ढकींदड़ आहे। तोखे भी हुकुम आहे त तू ज़मीन ते हिकिड़ो कंहिंजो ऐब ढक, मां हशर में तुंहिंजा 70 ऐबन जी सतारी कंदुसि। अगर तोखे नज़र इल्म जे बुनियाद ते त वाकई हिन सां कंहिं ज़ुल्म कयो आहे, त तू जंहिंखे नज़र ईंदो आहे जेको मुंहिंजा दोस्त शइ खे उन वटि हल बि हूंदो आहे, त तू हुनजो इलाज बेशक कर, लेकिन हुनजे दिलि खे छंडो जी हर को मसलो ई कोन्हे, जी कोन्हे को अरूबर फिक्र मन थो थी। कसरत सां अस्तगफार पढ़, दुआ था करो, अचे हीअ दुआ खणी वञ, रब कंदो ख़ैर थी वेंदो। अधु इलाज मुंहिंजा दोस्त कंहिंसां सुहिणो कलाम कर, त मुंहिंजा मिठा जेकॾहिं तू न पंहिंजे बचनि खे ॾुख त कंहिंजो अबो अमा इन्हनि ज़ालिमनि जे वर छो चढ़ंदा? ज़ालिम इन करे उहे पंहिंजी रोज़ी इन शइ खे था सम्झनि, रोज़ी ॾियण वारो मुंहिंजो ख़ुदा आहे। जंहिं अल्लाह जे मथां तवकल आहे मुंहिंजो ख़ुदा उनखे कॾहिं बि मायूस कोन कंदो आहे। त मुंहिंजा दोस्त तू बचनि जी इज़त कर, उन्हनि खे उनजे अबे अम्मा खे बचा। जॾहिं तूं पंहिंजे खे तंग थो करी, उहा मजबूर थी अम्मा वारो कर, बाबा वारो कर, पोइ वीचारा कम जिथे ॿुधो उथे विया। पोइ जॾहिं तुंहिंजी न्याणी न सुभाणे तोॾे रोई अचे, बाबा ॾींगो मुड़ुसु ॾिनो अथई, सुख जो साह नथो खणण ॾे, ॿुधा तुंहिंजे अंदर ते छा गुज़रंदो? अॼु तूं कंहिंजे न्याणीअ खे मुंहं ते चंबा थो हणी, घर मां कढींदो, सुभाणे इहे ई चंबा जे न्याणीअ खे लॻनि, इहो ई हाल खणी तुंहिंजे आॾो अचे, पंहिंजे हाम ते हथ रख त तुंहिंजे छा गुज़रंदो? मुस्लमान, इहा ई इंसानियत आहे, इहा इंसानियत आहे, इहो ई दीन जो दर्स आहे। मुंहिंजे हबीबन करीमन बारहा फरमायो, औरतुनि जे बारे में उन्हनि सां सिले रहमी अख्तियार कयो, उन्हनि सां सुहिणो सलूक, उन्हनि सां सुहिणो वर्ता कयो। ईअं चवंदुसि सॼण साईं जे ग़ुलाम जी हैसियत में त राति जो निंड खां पहिरीं 5 मिंट बच्चनि सां कचहरी कंदो कर, 5 मिंट बच्चनि खां हाल पुछंदो कर, हाल अहवाल पुछी करे पोइ आराम जो चओ। नंढड़नि बच्चनि खे सेखार, बाबा अल्लाह हाफ़िज़, मम्मा अल्लाह हाफ़िज़, उहे तव्हां खे चवनि अल्लाह हाफ़िज़, तव्हां उन्हनि खे चओ अल्लाह हाफ़िज़। मां तव्हां खां थो पुछां, अल्लाह हाफ़िज़ जी माना छा आहे? अल्लाह तुंहिंजो निगहबान। जंहिं शइ खे न अल्लाह जे निगहबानीअ में ॾिजे उनजो वार विंगो केरु करे सघे थो? जवाब त ॾियो। एॾो दीन सवलो आहे, तव्हां पंहिंजे पाण लाइ ॾुखियो करे छॾियो आहे। चोथो तूं दंबूकुर सां ॿाहिरि चौकीदार बीहारी, कंहिंजी बि ज़रूरत कोन्हे का, कंहिंजी बि ज़रूरत कोन्हे का। तूं ख़ुदा जे मथां तवकल रख। घर में सभई राति जो सभई हिक ॿिए खे अल्लाह हाफ़िज़ चई करे आयतुल कुर्सी पढ़ी, हर शइ अल्लाह जे हवाले करे तूं सुम्ही पओ। तूं निंड में खोंगरे जो ठका पियो हण, फरिश्ता तुंहिंजूं नेकियूं पिया लिखनि। सुता से सूहन निंड इबादत तन जी। सुम्हण वक्त भी जेको खुदा के याद करे में महबूब मुस्तफा ते दुरूद पढ़ी पो सुम्हे। तू जेकॾहिं बेवफा थी करे भी खालिक़े कायनात के ऐं इमामुल अंबिया के याद करे पो तो सुम्ही, हो त वफ़ादारनि जा भी सरदार आहिनि। सवलो तरीक़ो ते जिंदगी के आसान कर, घर के हिते ही जन्नत बना, जन्नत जा मज़ा घर में ॾिस। बच्चन सां प्यार कर, बच्चन जी सुहिणी तरबियत कर। रुगी घणी दौलत गॾ करे बच्चन खे ॾियण इहा तरबियत कोन्हे। बच्चन खे प्राइवेट स्कूलनि में पढ़ायूं था न, हक़ आहे, पढ़ाइण घुर्जे, मुखालिफ़ न आहियां, खुद टीचर हाँ, पढ़ाइण घुर्जे। सुठे खां सुठी तालीम ॾियो बच्चन खे, न्याणियुनि खे ॾियो, पुटनि खे ॾियो, जेतिरी ख़ुदा तौफ़ीक़ ॾे। लेकिन घणो असां मुंहिंजा दोस्त फीस भरींदा आहियूं, एतिरो शिद्दत सां बच्चे खां पुछंदा आहियूं केमिस्ट्री घणियूं खयूं अथई, फिजिक्स में घणियूं खयूं अथई, मैथमेटिक्स में घणियूं खयूं अथई, बायोलॉजी में घणियूं खयूं अथई, इंग्लिश में घणियूं खयूं अथई, पुछंदा आहियूं न।
पोइ जॾहिं बचे जूं मार्कूं थोरियूं आयूं बस तोसां किटी आहे, मां तोसां नथो ॻाल्हायां। अंदर में नफ़रत कान हूंदी आहे, पर दिलि थोरी ॿार खे जीअं सिंधीअ में चवां भला थोरी अखि ॾेखारियांसि त महिनत कर। ईअं कंदा आहियूं, हक़ कान हो हेतिरो तो ते ख़र्च कयो अथमि, तुंहिंजी रिज़ल्ट मुनासिब कोन्हे। अड़े यार इहो सभु कंदा हूं त मुंहिंजो बच्चो सुहिणो पढ़े, सुभाणे कमीशन होल्डर हुजे, कमीशन पास करे इस वारी ज़िंदगी गुज़ारे, इज़त वारी नौकरी। हिन दुनिया जे इज़त वारी नौकरी गुज़ारण जे लाइ हिक हिक सब्जेक्ट जे मार्कुनि ते निगाह रखंदा हूं, बच्चे जे स्कूल वञण जो बि पुछंदा हूं, अचण जो बि पुछंदा हूं। हिकिड़ी